रहीम। डिवीजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। ये सारी कॉम्प्लेक्स नंबर जी है ना डिवीजन सिखंदासीं। डिवीजन के करण जे लाइ मुंहिंजो फार्मूलो आहे AC प्लस BD अपॉन C स्क्वायर प्लस D स्क्वायर कामा BC माइनस AD अपॉन C स्क्वायर प्लस D स्क्वायर। इन फार्मूले तहत असांखे डिवीजन करे सघूं था। इन फार्मूलो असांखे यादि करिणो पवंदो। इन खां पोइ हिन में असांजी वैल्यू रखंदासीं, यानी हीअ जेको असांजो पहिरियों वैल्यू आहे इहो A आहे, हे B आहे, हे C आहे, हे D आहे। A जो मूल असां वटि 3 आहे। A ऐं C जे विच में जेकी आहे उहा मल्टीप्लाई आहे। C जो मूल असांजो आहे 3। हुन खां पोइ प्लस B जो मूल जेको आहे -7 आहे, हुनखे त ब्रेकेट में रखिणो पवंदो। वरी इंट D जो मूल जेको आहे उहो 2 आहे अपॉन C स्क्वायर, C जो मूल जेको आहे उहो 3 आहे, उहो होल स्क्वायर। हुन खां पोइ प्लस D जो मूल असांजो 2 यानी 2 स्क्वायर, छो त D स्क्वायर कामा B जो मूल जेको मिलियलु आहे उहो असांखे -7 आहे इंटु C जो मूल जेको आहे उहो 3 माइनस A जो मूल असांखे 3 इंटु D जो मूल जेको आहे उहो 2 अपॉन C जो मूल 3 होल स्क्वायर प्लस D जो मूल 2 होल स्क्वायर। वैल्यू पुट करण खां पोइ असां मथे छॾाईंदासीं। हितां आयो 3 इंटु 3 9 प्लस इंटु माइनस माइनस 7 टू द 14 अपॉन 3 3 3 2 टाइम आहे, इहो 9 प्लस 2 टाइम आहे 4। हितां वञी -7 खे 3 सां मल्टीप्लाई करेंगे -7 3 द 21 माइनस 3 टू द 6 अपॉन 3 2 टाइम 9 आहे प्लस 2 टाइम 4। अहिड़े नमूने सां -14 में प्लस आहे जेकॾहिं 9 ईंदा इहे माइनस जा असांजा 5 ईंदो जवाबु। हेठां वञो 9 4 13 यानी हिकिड़ो असांखे मिली वियो। हुन खां पोइ कामा -21 -6 ॿई माइनस में आहिनि, इहे माइनस ई रहंदा -21 शिफ्ट में -27 अपॉन 9 प्लस 4 कंदासीं 13। इहे असांजी छा थी वियो ऑर्डर पेयर में आहे, इहे असांखे एडिशन।